घोसपुर के भरपासे के इलाक़न में उड़ी वबा तेज़ी से फैलण सबब गोठो मास्तर सियाणो ओगाई में चैन वीरन की मासूम निंगरी राणी धीअ इमदाद ओगाई उड़ी वबा सबब रात देर से फौत थी वई। लगातार चैन ॾींहंनि दौरान घोसपुर के मुख़्तलिफ़ गोठन में उड़ी वबा सबब 4 ॿार फौत थी चुका आहिनि। घोसपुर के भरपासे वाले इलाक़न में केतरनि ई ॿारनि खे उड़ी हुअण जो इंकशाफ थियो आहे। ॿिए तरफ़ सेहत खाते जे ऑफिसर DHO गुलज़ार अली तुनियो मीडिया के बुधायो त मुतासिर इलाक़न में वालदेन पारां ॿारनि खे हिफ़ाज़ती वैक्सीन न लॻाइण सबब ॿार मुतासिर थिया आहिनि। टीमूं जोड़े घोसपुर के मुख़्तलिफ़ गोठन में ॿारनि खे वैक्सीन करे रहिया आहियूं। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।